साथ लाहौर हाई कोर्ट में पंजाब के वॾे वज़ीर के एतमाद के वोट बाबत केस की ॿुधणी। परवेज़ लाही के वकील जो चवणु है तो गवर्नर पंहिंजे ख़त में लिखियो तो वॾो वज़ीर एतमाद विञाए चुको है। गवर्नर के हुक्म के जवाब में स्पीकर रूलिंग ॾिनी। गवर्नर के वकील जो चवणु है तो उन वक्त हुननि चयो हो तो 4 खां 5 ॾींहं ॾियण लाइ तैयार आहिनि, पर संदन आछ नज़रअंदाज कई वई। जस्टिस आबिद असी शेख रिमासी ने चयो तो मंसूर वटू केस में 2 ॾींहनि जो वक्त ॾिनो वियो हो जेको मुनासिब न हो। हाणे हूअ भी 17 ॾींहं गुज़री चुका आहिनि, अञा केतिरो मुनासिब वक्त घुर्जे। ॿुधणी बाबति तव्हां खे आगाह कयूं पिया। लाहौर हाई कोर्ट में पंजाब के वॾे वज़ीर जे एतमाद जे वोट बाबति केस की ॿुधणी। परवेज़ लाही के वकील जो चवणु है तो गवर्नर पंहिंजे ख़त में लिखियो तो वॾो वज़ीर एतमाद विञाए चुको है। गवर्नर के हुक्म के जवाब में स्पीकर रूलिंग ॾिनी। गवर्नर के वकील जो चवणु है तो उन वक्त हुननि चयो हो 4 खां 5 ॾींहं ॾियण लाइ तैयार आहिनि, पर संदन आछ नज़रअंदाज कई वई। नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं। सुप्रीम कोर्ट अटॉर्नी जनरल की इस्तीफ़ा ऐं मुक़ररी वारे मामले जो नोटिस वठंदे कानून वारे सेक्रेटरी के रिकॉर्ड सुधो 17 जनवरी ते तलब करे वरितो। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जो चवणु आहे त अदालत के अटॉर्नी जनरल ऑफिस मां केसनि में दुरुस्त मदद न पई मिले। अशतर ओसाफ त इस्तीफ़ा ॾिनी जेका मंज़ूर बि थी चुकी आहे। मुल्क अटॉर्नी जनरल का सिवाय कीअं हली रहियो आहे, अदालत जो पुछाणो करण ते डिप्टी अटॉर्नी जनरल शफ़क़त अब्बासी पारां नए अटॉर्नी जनरल का अणॼाणाई ज़ाहिर कई वई। अवां खे आगाह कयूं पिया। सुप्रीम कोर्ट अटॉर्नी जनरल की इस्तीफ़ा ऐं मुक़ररी वारे मामले जो नोटिस वठंदे कानून वारे सेक्रेटरी के रिकॉर्ड सुधो 17 जनवरी ते तलब करे वरितो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जो चवणु आहे त अदालत के अटॉर्नी जनरल ऑफिस मां केसनि में दुरुस्त मदद न पई मिले। अशतर ओसाफ त इस्तीफ़ा ॾिनी जेका मंज़ूर बि थी चुकी आहे। मुल्क अटॉर्नी जनरल का सिवाय कीअं हली रहियो आहे, अदालत जो पुछाणो करण ते डिप्टी अटॉर्नी जनरल शफ़क़त अब्बासी पारां नए अटॉर्नी जनरल का अणॼाणाई ज़ाहिर। ख़बर अवां सां शेयर कई पिया। सुप्रीम कोर्ट अटॉर्नी जनरल की इस्तीफ़ा ऐं मुक़ररी वारे मामले जो नोटिस वठंदे कानून वारे सेक्रेटरी के रिकॉर्ड सुधो 17 जनवरी ते तलब करे वरितो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। सुप्रीम कोर्ट अटॉर्नी जनरल की इस्तीफ़ा ऐं मुक़ररी वारे मामले जो नोटिस वठंदे कानून वारे सेक्रेटरी के रिकॉर्ड सुधो 17 जनवरी ते तलब करे वरितो आहे।